सलाम साथियों, आऊं तव्हांजी होस्ट अलीजा। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सर जे बारे में। अचो मां तव्हांखे हिन दिलकश ॿूटे जो दीदार करायां। अचो। ही ॾिसो, ही आहे सर जो ॿूटो। ही ॾिसो। सर निसरिया पांध उतर लगा आओ पिरी, मुँह तो कारण कांध सहसे सुखाऊं कयूं। लतीफ़ जे इन बेत में हिकु मुंद जे आमद जो ज़िक्र थियल आहे। उहा मुंद सरनि जे निसरण ऐं उतर जी थधियुनि हवाउनि लॻण जी मौसम आहे। सर जो ॿुड़ो सियारे जी आमद में निसरी बीहंदो आहे। हूअं त सर सारो साल जंग में वारियासी ज़मीन ऐं नहरनि ऐं वाहनि जे कपनि ते सरसब्ज़ ऐं सोहारो बीठो हूंदो आहे। हितां हलूं था सर जे वॾे ॿुड़े वटि। अचो। ही ॾिसो, ही आहे सर जो वॾो ॿुड़ो। सियारे जी आमद में हिन जा रंग ई निराला हूंदा आहिनि। सेप्टेम्बर महीने में काना कढे अक्टूबर महीने में काननि जे पूछड़ में ढिढा जोड़ींदो आहे, जेके 15 अक्टूबर खां ढिढो फाड़े निसरण शुरू कंदो आहे। सर जो कानो जेको ढिढे जे निसरण खां पोइ पचण शुरू थींदो आहे। काने जो कद लॻभॻि 15 खां 20 फुट ऊचो हूंदो आहे। सर जा पन ढिघा ऐं सना हूंदा आहिनि। ही ॾिसो, सर जा पन ढिघा ऐं सना आहिनि। जेके सर जे ॿुड़े खे फिरियल हूंदा आहिनि। सरनि खे वरी कद बुत ऐं जिसामत जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि में बि विरहायो वेंदो आहे, जन में सचो सर, लोहीड़ो सर, कसर या कूड़ो सर। सरनि जे पननि मां ॿुहारा जोड़िया वञनि था। उन खां अलावा छपरनि, लांडियनि ऐं मनहर जे छतनि खे पिणु ढकियो वञे थो। सरनि जे पननि खे कुतर करे गारे में बि मिलायो वञे थो, जेको लिंब लाइ तमामु मज़बूत सम्झो वञे थो। सरनि जे काननि मां वरी छपरनि, मनहनि ऐं लांडियनि जूं लुहियूं, पीहा, छॼ, विञिणा ऐं किड़ियूं पिणु जोड़ियूं वञनि थियूं। सरनि जा काना 1 खां 1.5 फुट गुरियनि ते मुश्तमिल हूंदा आहिनि। ही ॾिसो, ही गुरियूं अथसि। ही ॾिसो, ही गुरियूं अथसि।
ही ॾिसो ही 1 खां 1.5 फुट ताईं अथसि ऐं ही नंढियूं नंढियूं गुरियूं जोड़ींदो अॻिते वधंदो थो वञे। ही ॾिसो हितां खां वठी एतिरी 1.5 फुट जी हिकु गुड़िया ऐं ही मुख़्तलिफ़ गुड़ियनि सां गुड़ियनि जोड़ींदो ऐं वधंदो थो वञे। गुड़ियनि जे आख़िरी छेड़े में हिकु डिघी तीली बि हूंदी आहे जेका लॻभॻि 2 खां 3 फुटनि ताईं डिघी हूंदी आहे। उहा तीली सर जे ढिढे सां जुड़ियल हूंदी आहे, उन करे उनखे बि ढिढे में ई शुमार कयो वेंदो आहे। ही ॾिसो ही ढिढो आहे ऐं हितां खां वठी ही ॾिसो ही सॼी तीली ढिढे में ई शुमार थींदी आहे। हिन ढिढे मां वरी ॿाहिराड़ी जा हुनरमंद वाण बि जोड़ीनि था जंहिंखे मुञ जो वाण चवंदा आहिनि। मुञ जो वाण पेश जे वाण खां सुहिणो ऐं मज़बूत हुजे थो जंहिं सां खटूं मंजियूं ऐं हिंदोरा वाणिया वञनि था। असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजी वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब करणु न विसारींदा।